सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तकुल्लाह इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी हिन फ़कीर नाचीज़ तिलावत कई, इन में अल्लाह तबारक व तआला मोमिनन सां मुखातिब आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ए मोमिनो, ए अल्लाह के मञण वारो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिजो, अल्लाह जो खौफ रखो, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं भली ॾिसे हर जीत उन सुभाणे जे लाइ छा कमायो। गद मजा मुराद क़यामत जो ॾियारो। हर इंसान इहो गौर करे, इहो फिक्र करे, इहा ॻाल्हि सोचे त उन क़यामत जे ॾियारे जे लाइ छा जोड़ियो आहे, छा तयार कयो। वत्तकुल्लाह, वरी अल्लाह फरमाए त अल्लाह खां डिजो। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून, बेशक अल्लाह ताला बाख़बर आहे हर उन ॻाल्हि खां जेकी तव्हीं अमल कयो। तव्हांजे अमलनि खां, तव्हांजे किरदार खां, तव्हांजे पिरकार खां, तव्हांजे अतवार खां अल्लाह जी ज़ात ख़बीर आहे, बाख़बर आहे, ॾिसण वारो, पसण वारो, मुलाहिज़ा करण वारो। अज़ीज़ान गिरामी, हीअ आयत करीमा बुनियाद ईमान, ऐं ईमान जो मसलो, ईमान जो मामलो अक़ाइद सां आहे। जेसी ताईं अक़ीदो दुरुस्त न थींदो तेसी ताईं अमल क़बूल न पवंदो। इंसान सुठा अमल करे, चङा अमल करे, इबादत करे, रियाज़त करे, नफ़िल पढ़े, तहज्जुद पढ़े, चिल्ला कटे,
झंगन बर्रन में वनी गारन में वनी लिकी लिकी इबादत करे, जिक्र फिक्र करे, मुराकबो करे, पर जेकॾहिं उन जो अकीदो दुरुस्त ना है तो उन जो को बि अमल अल्लाह वटि क़बूल ना। जिन जो अकीदो दुरुस्त ना है उन जो अमल अल्लाह जी ज़ात वटि मच्छर जे खंभ जो को वजन थींदो आहे। मच्छर जो पर हूंदो आहे न, उन को हिकिड़ो बारीक सनड़ो हूंदो आहे, उन जो बि कुझु न कुझु वज़न हूंदो। पर हज करे, ज़कातूं करे, ख़ैरातूं करे, सॼी ज़िंदगी इबादतुनि में गुज़ारे, जेकॾहिं उन जो अकीदो दुरुस्त न आहे त उन जो को बि अमल मच्छर जे खंभ जेतिरो बि अल्लाह वटि वज़न ई न। भाइरो, हिन अज़ीम इज्तिमा में अवां खे बाख़बर करण थो चाहियां त असांजे अक़ीदनि जे मथां अॼु धाड़ा लॻी रहिया आहिनि। अक़ीदनि जा दुश्मन, अक़ीदनि जा वेरी, छो त अॼुकल्ह सोशल मीडिया आम थी वई आहे न, हर खीसे में मोबाइल आहे ऐं मोबाइल में वॾा मुफ्ती, वॾा पटका, वॾियूं ॻाल्हियूं, वॾा साईं मुंहिंजा दलील दलाइल खयूं वेठा आहिनि। आम माण्हू जो ज़हन मुंझी थो वञे त यार ही बि क़ुरान, ही बि क़ुरान, ही बि हदीस थो पढ़े, मां वञा त काॾे वञा, पुठियां लॻा त कंहिंजे पुठियां लॻा। याद रखो, मुंझी न पइजो, अक़ीदे हक़ उहो आहे जेको अहले सुन्नत वल जमात सजुन खां वठी जेको अक़ीदो अहले सुन्नत जो आहे, उहो ई अक़ीदो रखो, उहो ई एतिक़ाद रखो जेको अल्लाह जे वलीयनि जो अक़ीदो, जेको अक़ीदो हुज़ूर जे असहाबनि जो आहे, अइम्मे किराम जो आहे, अहल बैत अतहार जो आहे, सहाबा किराम जो आहे, ताबईन, तबा ताबईन, मुहद्दिसीन, मुफस्सिरीन, फकीह, जेकी अकाबरीन अहले सुन्नत थी गुज़रिया आहिनि, उन्हनि वारो अक़ीदो उहो ई हक़ आहे, उहो ई सच आहे, इहो ई जन्नत जो रस्तो। ऐं जेको सबीलुल मोमिनीन खे छॾे, वयत्तबि गैर सबीलिल मोमिनीन नुवल्लिही मा तवल्ला, जेको मोमिनन जो रस्तो छॾे, वलीयन जो रस्तो छॾे ऐं ॿिए कंहिं रस्ते ते हलंदो, अल्लाह फरमाए थो असां उनखे ओॾे वराए छॾींदासीं जाॾे उहो पाण वरियो आहे। व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा, उन बदअक़ीदा माण्हू खे जहन्नम में पहुचायो वेंदो ऐं ॾाढी बुरी जाइ आहे उन माण्हू। अज़ीज़ान गिरामी, असीं अहले सुन्नत आहियूं। चओ, असीं अहले सुन्नत आहियूं। असांजो अक़ीदे जो बुनियाद तौहीद आहे, अल्लाह जी वहदानियत खे मञण, ख़ुदा जी ज़ात खे यकता वहदहू ला शरीक मञण, उन जी ज़ात में, उन जी सिफ़ात में को बि उन सां शरीक न आहे। अल्लाह जी ज़ात खे वहदहू ला शरीक मञण अक़ीदे अहले सुन्नत जो बुनियाद। ईमान जो बुनियाद अल्लाह के वहदहू ला शरीक मञण। अशहदु, चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां गवाही थो ॾियां अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, मां ही गवाही थो ॾियां त मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम अल्लाह जो पानो आहे, अल्लाह जो रसूल। सब खां अव्वल अल्लाह जी वहदानियत खे मञो। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा मुरीदो, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजे हिन ग़रीब खाने ते अचण वारो,
तौहीद सब खां अव्वल बुनियाद अहले सुन्नत जो तौहीद। उन खां पोइ मदीने वारे साईं जी रिसालत, सोने नबी जी ज़ात के मञण, लजपाल नबी के मञण, इए मञण जेको मदीने वारे मीर के अल्लाह शान ॾिनो आहे। कीअं मञबो? मुझे मुस्तफा जी ज़ात में को ऐब नाहे, को नुक्स नाहे, का कमी नाहे, का कजी नाहे, जेको मदीने वारे साईं जी ज़ात में या नबीयन मां कंहिं बि नबीअ में थोरो बि ऐब कढे, मन आब नबीयन, कंहिं बि नबीअ मां ऐब कढे, यो दायरे इस्लाम का खारिज थी वियो, दायरे अहले सुन्नत का बाहर निकरी वियो। मदीने वाले साईं जे ज़ात में को ऐब बोले, यो सुन्नी नाहे, यो जहन्नम जी कुन्नी आ। असां पंहिंजे नबी सां मोहब्बत रखंदा आहियूं, मुस्तफा के बेऐब मञंदा। मुझे आका जी रिसालत, मुझे नबी मदीने वाले साईं जी नबूवत, बेशक नबी सब पर हक आहिनि, कंहिं बि नबीअ में ऐब नाहे। जे बि नबी आया न, हर नबी पंहिंजी कौम में, पंहिंजे इलाइके में, पंहिंजे खिते में सभिनी खां सूरत में सुहिणो, चो चो हर नबी सूरत में सुहिणो, सीरत में सुहिणो, ज़ात में आला, सिफात में बाला, हर नबी शान वारो। पर मुंहिंजो नबी नबीयन जो बि सरदार, सोने नबी में रब उहे कमाल ऐं जमाल रखिया आहिनि, जेके खूबियूं, खसलतूं, ख़ुसूसियतूं ॿियनि नबीअनि में टिड़ पखिड़ हुयूं, उहे यकजाए थियूं, हिक जाइ ते सभु कमाल, जमाल, खूबियूं, खसलतूं, शमाइल, फज़ाइल, खसाइल हिक ज़ात में जमा थिया। उन ज़ात जो नालो मुहम्मद मुस्तफा। ॾिसो, मां पंहिंजो अक़ीदो तव्हांखे ॿुधायां थो, ऐं मां तव्हां सां इहो शर्त रखंदुसि, जे मुंहिंजा मुरीद आहियो त इहो अक़ीदो तव्हांखे रखणो। जेकॾहिं तव्हांजो इहो अक़ीदो न आहे त पोइ मुंहिंजो मुरीद न सॾाइजो। बस ॻाल्हि सिधी आहे, चिट्टी आहे। मुंहिंजे सोने नबी जो शान, मान, मकाम बस खुदा जी ज़ात खां पोइ बदस खुदा बुज़ुर्ग हुई किस्सा मुख़्तसर। ॻाल्हि दंगा बस अल्लाह जी ज़ात खां पोइ जो शान आहे त मदीने वारे मुस्तफा जो जिस्म बेमिसाल, इस्म बेमिसाल, हुजूर जी ज़ात सभिनी ज़ातियुनि जी सरदार, हुजूर जो ज़मानो सभिनी ज़माननि जो सरदार, हुजूर जी ॿोली सभिनी ॿोलियुनि खां भली, मुस्तफा करीम जो शहर सभिनी शहरनि खां भलो। हाँ, इख्तिलाफ बाज़ उलमा कयो आहे, कन चयो आहे मक्को भलो आहे, कन चयो आहे त मदीनो भलो आहे, पर असां उमर सोणे फारूक आज़म वारो अक़ीदो मञंदा आहियूं। हज़रत उमर जो अक़ीदो इहो आहे त ला मदीनतु खैरुम मिन मक्कत, मक्के खां मदीनो भलो। हू हर में खलील आहे, हर में हबीब। हुजूर जो शहर, शहरनि जो सरदार, मुस्तफा जे बदन ते कपड़ो लगे, वो कपड़ो कपड़न जो सरदार। मदीने वाले साईं जे पाक पेरन में जेका जुती लगे, उहा जुती बेमिसाल। जिते मुस्तफा जा कदम लगन, उहा धरती बेमिसाल। जिते महबूब जी मज़ारे अनवर आन, कब्र अतहरा जेका मुस्तफा करीम जी, उहा खाके अक़दस जेका महबूब जे जिस्म सां मस थी पई। بأن البقعة التي دفن فيها رسول الله صلى الله عليه وسلم هي أفضل من الكعبة ومن العرش العظيم.
सुभान अल्लाह। सोने नबी जे मज़ार अनवर वारी जेका धरती आ मिट्टी आ या काबे का भली मस्जिद अक्सा का भली बैतुल मामूर जेको फरिश्तन जो सते आसमान दे काबो आ उने का भी या जमीन भली पर अर्श मुअल्ला का भी या जमीन भली आ जिते दुनी जहानन जो सरदार मोहम्मद मुख्तार हींअर अगर या खाक या मिट्टी पाक अर्श का भली आ काबे का भली आ केर तो चवे त नबी असा जेड़ो आ नबी असा वांगुरा नबी असा जेड़ो बशरा न इयो अकीदो गलत आ मुझे मुस्तफा जे कदमन सा मिट्टी जेका लगे वो अब काबे का भली आ त पो बियो केर तो थी सके जेको मुस्तफा सा हमसरी जी बराबरी जी दावा समझो था असा जो ईमान आ त मदीने वारो साईं खत्म नबूवत जो ताजदार सोनो नबी मुझो लजपाल नबी आखिरी नबी है अन खातमन नबीयीन ला नबी अबदी सरकार फरमाते मां सभिनी नबीयन जे पुजाणी वारो आहियां हाणे मुखां बाद में ॿियो को नबी आहे जेकॾहिं को दावा बि करे न कादियानी जहिड़ो कटो काफ़र त मरंदो बि काकू सघे समझो था असां असां इन अकीदे ते मजबूत आहियूं त मुस्तफा करीम खातमुन नबियीन जो मदीने वारो साईं ऐं असां जो ईमान आ त मुस्तफा करीम हयातुन नबी अॼु बि मदीने वारो हयातुन नबी उम्मत जे अमलन खां बाखबर मुझे मुर्शिदन जो अकीदो हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह मातमी शरीफ उन्हन जो अकीदो आ किबला मेरे मुर्शिद गिरामी उनका अकीदा है आप फरमाते थे कि ऊंटों के काफले चलते हैं उन पे सामान लदा होता है उनके पालानों में जो आवाज आती है वो हुजूर रोजे अतहर में सुनते हैं सुभान अल्लाह। को मोरे में आ को सखर में आ को सिंध में को हिंद में को पंजाब में आ उम्मती हले तो उनजे पैर में अगर कंडो लगी पवे या खबर मदीने वाले मीर के पवे अल्लाह ताला मुस्तफा के इल्म दिनो आ गैब जो इल्म दिनो आ केतरो दिनो आ या ॾियण वारो ॼाणे या वठण वारो हक्का तू केर थी तो ही साइमी खणी ताराजी खणी तोरण वारो त इल्म गैब कुली हो या जुज़ी हो छोड़ मसाले कुल जुज़ वाले हाय 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 मुफ्त न मगज खपेंदी रा जेकर चाही अहद तू मिलना अहमद नाम पकेंदी हाय हाय सुभान अल्लाह। जिथे जो वेखी नाम मोहम्मद हाय चुम चुम अखियां ते लेंदी रे जेकर चाही अहद नू मिलना हाय अहमद नाम पकेंदी रे बिना मोहम्मद रब को बोलन महज है अपने आप को रोलन बिना सिबेण दे खीर विलोड़न ओ मुफ्त न मगज खपेंदी रा सुभान अल्लाह कुतबे आलम हजरत पीर मिठा साईं जो थे सुभान अल्लाह। असां जो अकीदो इहो मुस्तफा करीम इज्जतुन में आला मकाम में बाला ऐं मुझे मदीने वारे साईं के रब उहो मकाम उहो दर्जो ॾिनो आहे जिते न को वियो न वञी सघो न पहुचो न पहुची सघंदो हत्ता के अंबिया औलिया सुलहा हत्ता के अल्लाह जा जेके मलाइक आहिनि जिब्रील मीकाईल इस्राईल उन्हनि फरिश्तनि खे बि उहो मकाम नाहे जेको मदीने वारे मीर खे रब मकाम हक्का सुभान अल्लाह।
इन अकीदे के गंढ ॾींदो जी चवंदा आहिनि यार हमरा ॻाल्हि ते गंढ ॾेई बीठो आहे ॻाल्हि त हटे ई नथो सो असांजो बि इन ॻाल्हि ते गंढ आहे पहिरीं गंढ इन ॻाल्हि ते आहे त अल्लाह वहदहू ला शरीक आहे बस दंग ऐं ॿियो इन ॻाल्हि ते गंढ आहे त मुस्तफ़ा जहिड़ो काइनात में थियो न थींदो न आयो ऐं टी ॻाल्हि मदीने वारे साईं जा असहाबी सोने नबी जा असहाबी उहे सभई अल्लाह जा वली है सभई असहाबी इज्जत वारा अजमत वारा शान वारा दर्जे वारा मकाम वारा मर्तबे वारा वकुल्लन वअदल्लाहुल हुस्न हर एक सां जन्नत जो रब वाइदो करे रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु सभिनी सां अल्लाह राज़ी आहे इहे अल्लाह सां राज़ी के बि हुजूर जे असहाबी के घटि वधि ॻाल्हाइण या ऐब कढण या नुक्तचीनी करण तोखे हक़ न आहे ज़बान खे लगाम ऐं सभिनी असहाबनि में इज्जत वारो अज़मत वारो शान वारो ऐं मुस्तफ़ा जो खलीफ़े बिला फसल हज़रत सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जेको असां नक्शबंदियुनि जो पीर आहे जी अबू बकर खां पोइ हज़रत उमर जो शान हज़रत उमर खां पोइ हज़रत उस्मान जो शान उस्मान ज़िन्नूरैन खां पोइ असदुल्लाहिल गालिब सय्यदना अली बिन अबी तालिब बस अली जो नालो वठ को माण्हुनि जा मुंह वेही सुभान अल्लाह हाय हाय मोमिनन जा मुंह गुलाब वांगे मुनाफिकन जा मुंह जुलाब वांगे हाय हाय हां ये मुल्लो हिकड़ो वड्डी दाढ़ी त टे मुठियूं हाणे सुन्नत हिकड़ी मुठो ब टे चार मुठियूं मां त पेशाब कीअं कंदो हूंदो इहो तकरीर तो करे वीडियो रखी आ नेट ते चेतो त हजरत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जो नालो रुखो तो वठे त वो अमीरुल मोमिनीन आहे ही कोन खलीफा राशिद अली आहे पुट एड़न मुल्लन के असा का बि न विझंदा खुदा जो कसम आहे एड़ो मुल्लो जे कने अचे न मुखे चे ता जो बकरियुनि जो धण दे चारिया मां पंहिंजूं बकरियूं चारण जे लाइ कोन ॾींदो जेको पाण खे अल्लामतु दहर ऐं शेखुल मशाइख तो समझे पियो ऐं इहो पाण खे वॾो मुफ्ती वॾो आलिम तो समझे जे मौला अली सां मोहब्बत न अथसि त इन खे मां पंहिंजो काकूस बि साफ़ करण जे लाइ कोन बीहंदो हाय हाय दर असां खे तवज्जो असां खे बाकियूं जी जेकॾहिं बाकियूं न हुजनि कंहिंखे त उनखे छा चवंदा हो न न न जेके बाकियूं न हुजनि उनखे छा चवंदा हो अंधो हिकड़ी हुजेसि ॿी न हुजेसि उनखे चवंदा हो जी काणो साजी हुजे खाॿी न हुजे भला खाॿी हुजे साजी न हुजे तब नबी जा बच्चा नबी जो घराणो नबी जा अहल बैत असांजी नबी जा असहाबी नबी जा यार नबी जा वफादार साथी असांजी सुभान अल्लाह अहल बैतन खे मञे ऐं असहाबन खे न मञे इहो बि काणो आहे असहाबन खे मञे अहल बैतन खे न मञे इहो बि काणो आहे पर हीअ जमात अहले सुन्नत बिनी अखियुनि वारी सुभान अल्लाह हक्का हाय हाय असां बिनी अखियुनि वारा असां खे नबी जे घराणे सां प्यार पंजतन पाक सां प्यार असां खे नबी जे हड़नी असहाबन सां प्यार
नारे तहकीक पढ़ नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, तुझो साईं मुझो साईं, तुझो साईं पतवारा अकीदे जी तर्जमानी मूं पंहिंजे शेर में कई सुभान अल्लाह सां उल्फत वारा मदनीअ जी महबत वारा असां सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असांजो प्यारा असां सच्चा सुन्नी अल्लाह असांजो हिकु आहे महबूद उहो बरहक आहे हिक रब जे पूॼण वारा मदनीअ जी महबत वारा असां सच्चा सुन्नी आहियूं सिर साह खां वधिया प्यारो महबूब मदीने वारो रब उनखे ॾिनो इख्तियारा रब उनखे ॾिनो इख्तियारा असारो अकीदो ने मुल्ले वारो ना है जेको चेतो त जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का मालिक मुख्तार नहीं असा जो यो अकीदो ना है मुल्ले के चौधरी और अकीदो वनी दोई पीछे और रब उनखे ॾिनो इख्तियारा मदनीअ जी महबत वारा असां सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असांजो प्यारा रखूं चैन यारनि सां चाहत असहाबन उल्फत आदत अल्लाह ओ मीलाद मल्हाइण वारा असां मीलाद मल्हाइण वारा मदनीअ जी मोहबत वारा असां सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असां मनु मुर्शिद गौसुल आज़म जंहिंजो कदम वलियन कायम सुभान अल्लाह तेज दस्तगी असां यारी मल्हाइण वारा असां यारी मल्हाइण वारा मदनीअ जी मोहबत वारा जेको वलियन जो आवेरी इहो खाक मिटीअ जी ढेरी कयो उनखे खुदावंद ख्वारा सुभान अल्लाह मदनीअ जी महबत वारा असां सच्चा सुन्नी पंजतन सां असांजो करमुल्ला ते करम थियो बगदादी पीर मिलियो सुभान अल्लाह हर सैयद सां पिण प्यारा अल्लाह क़यामत ताईं जेको मुस्तफा जा बच्चा आहिनि सैयद नाल आहिनि असां उन्हनि जे हथ जोड़ण वारा मोहबत रखण वारा मुस्तफा जा बच्चा अब ॻाल्हि सम्झी पोइ जेकॾहिं तव्हांखे इहो अक़ीदो क़बूल आहे वणे थो त पोइ तव्हां मुंहिंजा मुरीद आहियो मां तव्हांजो दुआगू आहियां पर जेकॾहिं इन अक़ीदे खां थोरो बि थिड़ियो त पोइ बसि पोइ तव्हांजी यारी असांजी हिते ख़तम जी पकी आहे अल्लाह यारी यारी पकी आहे कच्ची आहे अक़ीदे जी पुख्तगी आमाल जे क़बूलियत जो शर्त उन खां पोइ रुगे अक़ीदो सुठो रखियो वेठो हुजे अमल करे ई न नमाज़ पढ़े ई न रोज़ो रखे ई न बस आशिक़ रसूल आहे
तू छाजो आशिक रसूल आशिक ईअं थींदा आहिनि आशिक उहा जेको माशूक जो चयो वञे न मुहिब उहा जेको महबूब जे तरीक़े ते हले न हाँ तासिल हबीब वांत तुज़िर हुब्बहु हाज़ाल अमरी फिल फ़ियाल बदीउ लो कान हुब्बुक सादिकन लअतातहु फ़इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ अजीब आशिक आई सदाई आशिक ऐं वरी यार जो चयो न मनी आशिक आई इसी दिल पर साईं जो मुरीद आया अरे दिल पर साईं तो के कम चवे वो करी न चीज मुरीद है तू मुरीद नहीं मरीद है मुरीद तो हुआ जेको मुर्शिद चयो मने न जेकने तोखे सच्ची मोहब्बत आ मदीने वारे साईं सा इश्क आ प्यार आ त पो तोखे मुस्तफा जो हुक्म मञणो मुझे आका जी सुन्नत शरीयत दीन इस्लाम अमल करनो जी वो नमाज 5 वक्त पढ़बी ऐं जमात सां पढ़बी केड़ा केड़ा पढ़ंदो जमात सां हाणे सियारे में ने लोई मां हथ कढण बि ॾुखियो आहे पर ये हथ बि क़यामत जे ॾियारे शायदि ॾींदा साईं आप देखे मुलाजा करे सबने हाथ उठाया फरियत खणो अल्लाह हां मुस्तफा जी सुन्नत ते हलबो शरीयत ते हलबो सोने नबी जो फरमान मञबो हुक्म हबीब जो मिली वञे न बस उज़र ऐब या सुस्ती ग़फलत आशिक जो कम न मजनू आशिक लैला जो सरकी हेरे आयो ये होरे वने वरी होरे लैला त हली वई है अचे वने हल हला उन्हें जमीन में चारा थी विया हलिया अरे चरिया छा तो करी चे यार मुके जो अच त अचा तो चे वञ त वञा तो पियो हां तू त कारी लैला जो आशिक हुयो तू त सोहणन जे सरदार जो आशिक हां हाणे मदीने वारे साईं हिकड़ो उम्मत का वायदो वरतो आ गुलामन का आशिकन का वायदो वरतो आ साईं जन फरमाए तो जेको छगालियूं मुंजू मन्ने मां मोहम्मद उन जो जन्नत जो ज़ामिन है जी वरी तवज्जो कयो मदीने वाले साईं फरमायो ये रिवायत है मुसन्नफ इब्न अबी शैबा में मुस्नद अबू याला में इमाम हाकिम भी रिवायत आंदी है इमाम बैहकी रिवायत आंदी है इन हदीस जा रावी सब सिक्का मजबूत हदीस हजरत अनस बिन मालिक का रिवायत है मुझे आका फरमायो तकब्बलूली सिक्कन अतकब्बल लकुमुल जन्नह छगालियूं मुखा कबूल कयो मां मोहम्मद ताजे ला जन्नत जो ज़ामिन है गाल तो सोली आ सुभान अल्लाह जन्नत मिले गारंटी मदीने वाले साईं जी गारंटर विच में जमानत मदीने वाले साईं जी ऐं मां त पंहिंजे मुरीदन में भी इहो यकीन रखंदो आहियां उन्हनि खे मां गारंटी ॾियां त उहे उन ते यकीन कंदा आहिनि त दिल पर साईं चयो ॻाल्हि दंग थी वई किरोड़ तुंहिंजे मुर्शिद दिल पर जहिड़ा हुजनि मुस्तफा जे मदीने जी मिट्टी खाक जे बराबर नथा थी सघनि छा मुस्तफा तोखे गारंटी ॾे तोखे यकीन न ईंदो यकीन ईंदो या न ईंदो पक कभी या न कभी वो मदीने वाले साईं गारंटी ॾिनी आहे तव्हां छह ॻाल्हियूं मुंहिंजूं मञो मां तव्हांजे जन्नत जो ज़ामिन आहियां अॼु 15 शबान जी भली रात आहे अॼु को आहे तव्हां मुंहिंजा जेको इन्हनि 6 ॻाल्हियुनि जो अॼु मूंसां वाइदो करे मां वरी वञा पियो थो मदीने शरीफ़
बस जलसा वलसा पूरा क्या या तो थी वही मुझी रिटायरमेंट वञा तो मदीने शरीफ वो सोने नबी के वञी रूबरू अर्ज़ कंदुसि या रसूल अल्लाह 15 शाबान जी रात तुंहिंजे गुलामन छहनि ॻाल्हियुनि जो वाइदो कयो मुस्तफा हाणे हिननि जी पारत हुजे जन्नत हिननि खे तूं वठी ॾे मां तव्हांजो कासिद थी वेंदो साईं जे दर छह ॻाल्हियूं मञणियूं पवंदियूं कहिड़ा कहिड़ा मञंदो सरकार फरमायो त इज़ा हदस अहदुकुम फला यकज़िब तव्हां मां को ॻाल्हाए त कूड़ न ॻाल्हाए त कूड़ न हणे बस मुस्तफा जो आशिक कूड़ न हणे कूड़ न हणे इहो कूड़ वारो पुरज़ो जेको अंदर लंगल अथई न फिट थियल इहो कढणो पवंदो जी सुवारियूं वॾियूं कूड़ वेयो पेर खोड़े था हाणे न कूड़ न ॻाल्हाइबो सच जी सच ॻाल्हाइबो सच वठबो सच ते हलबो कूड़ खां किनारो कबो इहा पहिरीं ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां सचार आहियो तव्हांजो मोहम्मद मीर ज़ामिन जी इहा ॻाल्हि मञो था त पोइ अॻिते हलूं कहिड़नि मञी वरी ॿी ॻाल्हि आहे साईं फरमाए वाइदा वाद फला युखलिफ वाइदो करे त वाइदे जी बरख़िलाफ़ी न कर वाइदो पाड़े वाइदो करे त वाइदो जी ॻाल्हाए त सच वाइदो करे त वाइदो पाड़े इहे ॻाल्हियूं थियूं ॿ ऐं टी सरकार फरमाए फला यखुन जॾहिं उनखे अमानत ॾिनी वञे उन में ख़यानत न कर अमानत मिलेस अमानत में ख़यानत न कर अमानतदार सच्चार अमानतदार वफादार वाइदे पाड़ण वारा टी ॻाल्हि ऐं चौथी ॻाल्हि गुद्दू अबसारकुम पंहिंजे अखियुनि खे बंदि रखो बुराई खां बेहयाई खां गंदाई खां परावा नंग ॾिसण खां बदनज़री खां परावा ऐब ॾिसण खां पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त कयो ऐं चौथी ॻाल्हि वकुफू ऐदीअकुम पंहिंजे हथनि खे रोकियो बुराई खां कंहिंखे ईज़ाइण खां कंहिंखे तकलीफ़ ॾियण कंहिंजी चोरी करण रिश्वत वठण परावा नंग छुहण बेहयाई जा कम करण हथनि खे बुराई खां रोकियो साईं फरमाइनि था मां मोहम्मद तव्हांजे जन्नत जो ज़ामिन वहफज़ू फुरूजकुम छही ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो पंहिंजे शर्मगाह खे गुनाह खां बचायो ज़िना छोकरेबाज़ी बदकिरदारी बद अफ़आली ज़िना खां पाण खे बचायो मदीने वारो मीर तव्हांजे जन्नत जो ज़ामिन जी मां वरी वरजायां तो सबक खे भेरो थो ॾियारियां जी पहिरियों साईं फरमायो त ॻाल्हायो त सच ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो ॿियो वाइदो कयो त वफ़ा कयो टियों अमानत मिले ख़यानत न कयो चौथों अखियुनि जी हिफ़ाज़त कयो पंजों हथनि खे बुराई खां बचायो ऐं छहों साईं फरमायो पंहिंजे शर्मगाह खे बुराई खां बचायो छह शयूं तव्हां वटि अची वियूं अक़ीदो तव्हांजो दुरुस्त आहे माशाअल्लाह अक़ीदो सुन्नियुनि वारो आहे बस ही छह कमड़ा कयो तव्हां जन्नत में मुस्तफा करीम जी गारंटी तैयार आहियो कहिड़ा कहिड़ा तैयार आहियो इन अञा हिकिड़ी सोली वाट जन्नत ॾे वञण
ऐसे गालियूं बाहन अला कंदो ता सब ही अमल कंदो पर बस ये सफा शॉर्टकट रस्तो जी रोडन के बारू शहरन जे ठाइंदा केड़ा बाईपास शहर में वने तो पोते रश ट्रैफिक जाम आ बाईपास तो वने तो देरी कोन सिधो वनी पोइ जन्नत जो बाईपास खपे जी वो पंज तरफा न तो चवा हिकड़े दी मदीने वाला साईं आया मस्जिद नबवी शरीफ हिकड़े हथ में इमाम हसन बे हथ में इमाम हुसैन शहजादन जा हथ हथन में असहाबन जो मुश्ताक नजरूं मोहम्मद मीर जे पाक चेहरे में ऐं बिनी शहजादन जे चेहरन के हसीन चेहरा जेमल हुजूर आया सहाबा जो मुश्ताक नजरूं हुजूर जे पाक चेहरे में ऐं शहजादन जे चेहरन में अचानक ज़बान नबूवत चुरी ज़मानो खामोश थी वियो जेडीमल ज़बान मुबारक वही यूहा वाली ज़बान जेडीमल चुरी मुझे आका जे दहने पाक मजा इए लगो जण गुलाब जे गुलन दी खुशबू पई सरकार फरमायो त बुधो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्मुहुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामह तर्जुमो कया ना मुझे ध्यान कयो तो मैं तर्जुमो कया मुझे आका फरमाए जे मूसा मोहब्बत रखी मुझे हिनन बिन्नी बच्चन सा मोहब्बत मुझे हसन सा मोहब्बत मुझे हुसैन सा मोहब्बत व अब्बाहुमा हिनन जे अब्बे यानी अली सा मोहब्बत व उम्मुहुमा हिनन जी जीजल मां यानी खातून अतहर हाने हुजूर जी मोहब्बत बी इमाम हसन जी मोहब्बत टी इमाम हुसैन जी मोहब्बत चौथी मौला अली जी मोहब्बत पंजी खातून अतहर साइण जी मोहब्बत पंज मुगड़ो किताब पढ़ो मुल्लो चे तो हिंदुन जा पंज अवतार है ता सुन्नियन भी हिंदुन का मुत्तसिल थी पंज अवतार ता पंज ठाया पंज तन जेके चोदा ये हिंद को पंजो इस्तिलाह वा ता मुसलमानन हिंदुन का सिखियो अरे हे मोहम्मद मीर जा पंजा लफ्ज है साईं फरमाइन था पंजन सां मोहब्बत रखी पंजन सां प्यार रखियो कान मई मूसा गड हूंदो फी दरजती मुझे पाड़े में हूंदो वो छगालियुन ते भी जन्नत जो साईं जन गारंटी दिनी वायदो कयो पर इए न चोंदो मूसा गड हूंदो गल समझ में आई हले ना आई समझी आ तो ठीक आ न तो मां वरी वर जाए बुधाया सबनी समझी आ वो पंजतन सा प्यार नबी जे घराणे सा प्यार नबी जे अहल बेतन सा प्यार जेकने नबी जे जात सा प्यार आ तो पोता के कुरान सा भी प्यार रखनो पोता के इस्लाम सा भी प्यार रखनो पोता के हर वली सा भी प्यार रखनो छो तो ही वली अब इनन जे सीनन में मोहम्मद जो फैज़ सल्लल्लाहु जी मुरे ॾिसो जंग हले पई जंग जो सालार कमांडर हजरत खालिद बिन वलीद हुई साईं जी जंग हलंदे टोपी किरी पई परेशान थी वियो सिपाहियुन के चई लश्करियुन के चई वारो क्यों जी टोपी गोली तलाश कयो होडो जंग पई हले तीर तलवारूं पियो वसन सिर धड़ जी बाजी लगी पई हजरत खालिद के टोपी जो फिक्र गोलींदो रहियो गोलींदो नेठ जने टोपी मिलियस सुकून सा मानो ॾिठो त टोपी पुरानी हुई सादी हुई को कीमती को हीरा मोती जड़ियल कोन हुयसि
हिकिड़ी आम रवाजी टोपी हुई पोइ माण्हुनि चयो साईं तूं असांजो अमीर आहीं कमांडर इन चीफ आहीं हिन टोपी जे लाइ तूं एॾो परेशान थी वियो चयदा हीअ टोपी आम नाहे हिन टोपीअ में मुंहिंजे मुहम्मद मीर जो बार मुबारक रखियलु मुझे लजपाल नबी जो मुए मुबारक ने टोपी में मड़ाए छॾियो आहे इहा पाए जिते वेंदो आहियां उते मूंखे फतह मिलंदी सोभ मिलंदी दुश्मन ज़ेर थींदा इस्लाम खे ग़लबो मिलंदो इन वार मुबारक जी बरकत तो मिठा तवजह कयो जेको वली थींदो आहे न वली अल्लाह जो वली उन वलीअ जे सीने में मोहम्मद मुस्तफा करीम जी अमानत जी हुन टोपी पाक में टोपी मुबारक में मुए मुबारक आयो फतह जो सबब थिए खालिद बिन वली जो केॾो प्यार केॾो अदब केॾी ताज़ीम हुई उन टोपी जी चई ये आम टोपी न आहे हिन में मदीने वारे साईं जो मुए मुबारक वो मिठा जेके वली बणबा आहिनि अल्लाह जा दोस्त थींदा आहिनि उन्हनि जे सीननि में मोहम्मद मुस्तफा जो फैज़ ईंदो आहे हिकिड़ो राज़ हूंदो आहे राज़ कॾहिं उहो राज़ कहिड़े रंग में कॾहिं कहिड़े रंग में इहो अल्लाह जे वलीअनि जे वजूदनि में राज़ रखाईंदो आहे इन जे करे हर वलीअ सां मोहब्बत रखियो चओ हर वली सां प्यार रखियो तव्हां पंहिंजे मुर्शिद सां त हर को प्यार रखे थो न पर तव्हांजो मुर्शिद न बि हुजे उन खे बि ईअं इज़त एतिराम ॾियो जीअं पंहिंजे मुर्शिद खे ॾींदो मूंखे ध्यानु कयो मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि थो चवां हाणे ॾिसो असां वटि अहले सुन्नत में हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे हिकिड़ी माण्हुनि जी आदत थी वई आहे अहले इल्म जी ॻाल्हि नथो कयां भई इहे जेके स्टेजुनि ते बीहनि था ईअं ख़लीफ़ा पंहिंजो जेके बयान करण वारा इन्हनि जी ॻाल्हि थो कयां पंहिंजे पीर जी तारीफ़ कंदा भली कयो तारीफ़ हर कोई खे हक़ आहे पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि करे पर छा चवंदा अदा जेको आहे मुंहिंजे मुर्शिद ॿिए पासे हूंदा अथव ॿिए पासे कुझु कोन्हे ॿियो पासे बसि इहे सभु ईअं ठगी वेठा अथव बसि जेको फैज़ आहे मुंहिंजे पीर तोखे कहिड़ो हक़ आहे जो कंहिंजे मुर्शिद ते तूं तनक़ीद करीं तोखे तुंहिंजो पीर प्यारो आहे न त अॻिले खे बि तूं पंहिंजो मुर्शिद ईअं प्यारो हूंदो न जी पंहिंजे मुर्शिद जी भली तारीफ़ कयो जेतिरी कयो मना कान्हे पर ॿिए मुर्शिद जी तनक़ीस न कयो कंहिंजी घटिताई न बयान कयो आला हज़रत अज़ीमुल बरकत रहमतुल्लाह अलैह जे अॻियां हिकिड़े माण्हू नात पढ़ी नात में चई त शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी या रसूल अल्लाह यूसुफ वॾो हसीनो जमील हुयो उनजी हुस्न जी सॼी दुनिया में चर्चो हुयो हुस्न यूसुफ जो पर जॾहिं तव्हां आयो त तव्हांजो हुस्न आला थी वियो यूसुफ जो शान घटिजी वियो हाणे उहो पंहिंजे पर में मुस्तफा करीम जी तारीफ़ पियो करे ऐं पर ईअं पियो चवे त शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी आला हज़रत फरमाए त ईअं न चओ चओ त शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी हजरत यूसुफ जी तारीफ़ थी वई मदीने वाले साईं जी भी ऊंचाई बयान थी वई हाणे इन लफ्ज़न में ॾिसो न शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी माना यूसुफ के भी जे दर्जो मिलियो मकाम मिलियो उन जे हुस्न मिलियो तो महबूब तुझे सदके मिलियो हुन नात खान वारा लफ्ज़ भी ॿुधो वरी आला हज़रत जो इस्लाह कयो उहो ॿुधां मिठा मुझो तव्हां के इहो अर्ज़ आहे तव्हां जंहिंजा बि मुरीद आहियो हिते सभु मुंहिंजा मुरीद कोन्हनि खोड़ बुज़ुर्गनि जा मुरीद वेठा आहिनि अल्लाह करीम तव्हांखे तव्हांजा मुर्शिद बख़्शे ॾींदो पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत रखो ऐसी ताईं जो जेकॾहिं ॿिए बुज़ुर्ग जे दरगाह ते वञो उते तव्हांखे फैज़ मिले त बि चओ त मुंहिंजे मुर्शिद जो फैज़
हजरत सैयद जलालुद्दीन सुर्खपोश बुखारी रहमतुल्लाह अलैह मुल्तान में आए। मुल्तान में गर्मी ऐं हो बुखारा जो हुयो बुखारा थधो आहे इलाइक़ो हीअं गर्मी जो लॻसि त पंहिंजी हीअ जेका कमीस आहे उन जे हीअं दामन सां हवा पियो पाण खे हणे। सैयद जलालुद्दीन सुर्खपोश बुखारी पाण खे हवा पियो हणे त के माण्हू चयोसि जलालुद्दीन गर्मी मुल्तान खूब बस्त या सर्दी बुखारा मुल्तान जी गर्मी भली या बुखारा जी सर्दी भली इश्क इहो आहे अदब इहो आहे चए थो त बर गर्मी बुखारा बर गर्मी मुल्तान सर्दी बुखारा रा हजार बार कुर्बानी मुर्शिद जे शहर मुल्तान जी जेका गर्मी आहे न मुझे बुखारा वारियूं हजार सर्दियूं थदियूं हवाऊं मां पंहिंजे मुर्शिद जे हवाउनि तां घोर करे छॾियां कुर्बान करे। कंहिं बि बुज़ुर्ग में नुक्तचीनी न कयो एतराज़ न कयो ऐं कंहिं बि बुज़ुर्ग जे लाइ ईअं न चयो त हिन वटि फैज़ कोन अथव हेॾे ऊंधे अथव हेॾे हीअं अथव। असांजो फ़क़ीर आहे मूंखे चई सही मूंखे हिकिड़े अचे लॻो मूंखे चईंदा असांजे मुर्शिद ॾे हलो होॾे वॾो फैज़ आहे दरिया अथव हेॾे बाबा ही कसियूं आहिनि अॾूं आहिनि नंढड़ा वाटर आहिनि होॾे दरिया जो फैज़ जो दरिया अथव जे मूं चयो मां यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी इन कसीअ मां मुंहिंजी उञ लही थी वञे इन दरिया में वञा ॿुॾी वञा मां हिते ठीकु आहियां। समझो था त कंहिं बि बुज़ुर्ग जी तनक़ीस न कयो नुक्तचीनी न कयो पंहिंजे मुर्शिद सां वालिहाना मोहब्बत रखो अक़ीदत रखो ऐं फैज़ जा मुतलाशी थियो। मुर्शिद वठण हिकिड़ी रस्म बणिजी वई आहे अदा मुर्शिद वठूं था साईं बस साईं दुआ कजे ऐं मुर्शिद वरी अॼुकल्ह जा माशाअल्लाह पुठी ठके हल बाबा जन्नती आहे ईअं न आहे जानी ही कुरान ही हदीस ही इस्लाम ही अहकाम ही पैगाम कंहिंजे लाइ असांजे लाइ लचाए ही सब कुरान जा फरमान 6666 आयतूं आहिनि कुरान जूं मुस्तफा करीम जूं हदीसूं ऐं बुखारी मुस्लिम तिरमिज़ी नसाई अबू दाऊद इब्न माजा ये असांजे लाइ नबी जे फरमान ते असां न अमल कंदासीं बस पुठी टपे हल बाबा तूं जन्नत अमल वारा बणजो मुर्शिद का जेको ज़िक्र मिले वो कायो कमाए उन तरीक़े ते हलो ऐं हमेशा मुर्शिद जो फैज़ उन्हें के मिलंदो जंहिंमें निमाणाई हूंदी हेठाई इनकिसार पाणी हमेशा हेठाई ते लहंदो आहे जेकॾहिं तव्हांजे अंदर में हेठाई हूंदी निवड़त हूंदी न्याज़ हूंदो मुर्शिद जो फैज़ तव्हांखे ईअं मिलंदो जीअं ईअं तेज़ पालूट थींदी आहे न बारिश जी ईअं तव्हांजे दिलयुनि ते कामिल मुर्शिद जे फैज़ जी पालूट थींदी ऐं अॼोकी भलारी रात में बि रब जी रहमत जी पालूट थींदी पर मिलंदी उन्हनि खे जन जे अंदर में हेठाई न्याज़ मन तवादा लिल्लाह रफ़अहुल्लाह जो जेतिरी न्याज़मंदी कंदो ओतिरो अल्लाह हुन जे दर्जन खे वधाईंदो मन तकब्बर वदाहुल्लाह जेको वॾाई कंदो अल्लाह हुन खे तबाह करे छॾींदो। जेॾीमहिल 15 शहबान जी दुआ थिए नमाज सलात तस्बीह थिए तव्हांजी दिल में इज्ज़ हुजे इनकिसारी हुजे आजिज़ी हुजे तज़ल्लुल हुजे न्याज़मंदी हुजे निवड़त हुजे मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम ही सारी जेका जमायत आई आहे न इन्हनि सभिनी में मां हिकिड़ो गदलो गुनहगार बनो
मुंहिंजा मौला ई सभु भला माण्हू गॾु थिया आहिनि इहे सभु तुंहिंजे दर ते मेड़ आंदा त मालिक हिननि भलारनि जे सदके मूं ते राज़ी तुबकू औ तबाकू रो जेकॾहिं रोअण नथो अचेव त रोअण वारी सूरत बणायो ऐं अल्लाह जी रहमत रोअण वारनि जे मथां शाइक हूंदी हत्ता के हदीस पाक में आ मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह जे खौफ में एतिरो रोए जो उन जी चेहरे जी चमड़ी वार जेतिरो कदुर पुसी पवे वार जेतिरो कदुर आली थी पवे पूरी जिंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे जेकॾहिं अॼु माफ़ी चाहियो था अॼु पंहिंजे रब जे दर ते बख़्शिश चाहियो था त पंहिंजी होड ऐं हस्ती वॾाई ऐं मस्ती ये सभु छॾियो ऐं पांदगी गल पाईंदसि तोखे मिंटुनि साण मञाईंदसि ऐं पांदगी गल पाईंदसि तोखे मिंटुनि साण मञाईंदसि कंदे नेठ रहमतूं राणा इंदे मुंह छॾे सभु माणा तोखे दिल जा दर्द सुणाईंदसि तोखे मिंटुनि साण मञाईंदसि ऐं पांदगीअ गल पाईंदसि तोखे मिंटुनि साण मञाईंदसि मिंट आज़ी न्याज़ी अल्लाह जी रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसी वेंदा आसमां शो अब्र शो बारां बियार नादमा बारद नियायद हिचका ये ककर वसंदा आहिनि ईअं अल्लाह जे अॻियां तूं अखियुनि खे वसा जे ककर वसंदा आहिनि त सरसब्जियूं सावलूं आबादियूं पोखूं तयार थींदियूं आहिनि तूं अल्लाह जे अॻियां रोंदे तुंहिंजे अंदर में बि रब जी मोहबत ऐं मारिफत जी पोख पची वाकियो तव्हांखे मां अॻे ॿुधायो आहे वरी मुंहिंजे ज़हन में हींअर आयो आहे वरी ॿुधायां थो तव्हांखे इहो वाकियो खोड़ भेरा मूं पंहिंजे मुर्शिदनि करीमनि खां ॿुधो बसरे जे शहर में हज़रत इमाम हसन बसरी जे पाड़े में हिकु ॿुढड़ी औरत रहंदी हुई उन जो पुटु वॾो ज़ालिम हो जाबिर हो धाड़ेल हुयो लुटेरो हुयो माई इमाम हसन बसरी सां मोतकिद मुरीदियाणी हुई जुम्मे ते जने खिताब थिए माई मस्जिद जे ॿाहिरां कुंड पासे में वेही पंहिंजे मुर्शिद जी तकरीर ॿुधंदी मोटी अचे पंहिंजे पुट खे चवंदी मुंहिंजा बच्चा अॼु मुर्शिद हीअ नसीहत कई गुनाहनि जो ही अज़ाब आहे ही जहन्नम जी बाहि आहे ही गिरफ़्त थींदी उनखे नसीहत जेका हसन बसरी खां ॿुधई सा पुट खे ॿुधाईंदी हुई पर हू ज़ालिम जाबिर पंहिंजे उन गुनाहनि ते पेर खोड़े बीठल हुयो मां जी ॻाल्हि न मञंदो हो मां वीचारी उनखे नसीहतूं कंदी रही पर हू ज़ालिम पंहिंजे गुनाहनि ते सरकश थियो बीठो रहियो वक्त गुज़रंदो रहियो आखिर वो नौजवान वो धाड़ेल बीमार थी पियो बिस्तर ते पइजी रहियो साहिब फराश थी वियो बीमारी वधंदी वई आखिर सकरात मौत जी लॻस जेॾी महिल मरण वारी घड़ी वेझो आई सकरात लॻी ओॾी महिल चए थो अम्मा हाणे वञो पंहिंजे मुर्शिद हसन बसरी खे वठी सम्झां थो हाणे बची न सघंदी
अल्लाह जो वली आका दुआ घुरे मुंहिंजी मग़फ़िरत थिए मूंखे रब वटों माफ़ी मिले माई वई हज़रत हसन बसरी खे चई साईं मुंहिंजो बच्चो हाणे मरण कंदी आहे हलो दुआ घुरोस दम कयोस दुआ घुरो मग़फ़िरत तलब कयोस पण फरमाए तुंहिंजो पुट इहो ज़ालिम आहे धाड़ेल आहे मां इन जे लाइ दुआ त न घुरंदुसि पर मरी वेंदो त इन जे लाश खे बि न ॾिसंदुसि जनाज़ो बि मां न पढ़ंदुसि एॾो ज़ालिम सरकश माई वेचारी रोंदी रोंदी मोटी पुट पुछुसि त अमा मुर्शिद आयो चई न तुंहिंजी क़िस्मत खोटी हज़रत हसन बसरी चयो त मां इन जो जनाज़ो बि न पढ़ंदुसि दुआ बि न घुरंदुसि ओॾी महिल ओ जेको बिस्तरे मर्ग ते पियल हुयो मथे निहारी अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि मौला मञा थो ॾोही आहियां मञा थो खाती आहियां मञा थो ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे ए मुंहिंजा मौला पर पानो तुंहिंजो वञा ख़लक़ियल तुंहिंजो वञा मुंहिंजा मौला हसन बसरी दुआ जे लाइ न आयो पर तूं त शहर खां बि मुंहिंजे वधीक वेझो आई ए मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम मां सची दिलि सां तोखां माफ़ी थो वठां वफ़दतु इलल करीम बिग़ैर ज़ादिन मिन अत्तात वल क़ल्ब सलीम करीम रब तुझे दर ते पहुंचा मुंहिंजा ऐब न ॾिसजांइ ए मुंहिंजा मौला मुंहिंजा ॾोह ॾिंगायूं न उघाड़जांइ मुंहिंजा मौला मूं तां पंहिंजे पनाह जो पर्दो न लाहिजांइ ए मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे मूंखे बख़्श कर अल्लाह जो वाइदो आहे जेसी सकरात जा गरगरा पिया लॻंदा आहिनि न ओॾी महिल बि बानो तौबह आहे बि चेतर बि बख़्श रोए पियो मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजा गुनाह बख़्श इएं रोंदे रोंदे मां पासड़े में वेठी आहे चए थो अम्मा मां सम्झां थो त हाणे बचंदुसि कोन ज़रूर मरंदुसि मुंहिंजूं 3 वसीयतूं थी अल्लाह वास्ते मुंहिंजूं वसीयतूं अमल कजांइ पहिरियों त मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो घर में पूरजांइ कब्रिस्तान में पूरींदी मां उते अज़ाब थींदो रड़ियूं कंदुसि कब्रुनि वारनि जा सुख फिटी वेंदा हिते बि माण्हुनि खे ईज़ायूं वरी कब्रुनि में बि ईज़ा ईंदुसि अम्मा मूंखे घर में दफ़नाइजांइ ऐं ॿी मुंहिंजी वसीयत थई मुंहिंजो जनाज़ो राति जो ई दफ़नाइजांइ जे बसरे जे माण्हुनि खे ख़बर न पवे न त लानत विझंदा चवंदा लानती मोह जान छो माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा मुंहिंजे मरण ते अम्मा टी मुंहिंजी वसीयत हीअ थई जेॾी महिल मां मरी वञा मुंहिंजो लाश खटोले तां लाहे हेठि फिटो कजांइ ज़मीन ते ऊंधो मुंहुं कजांइ पोइ मुंहिंजे पेरनि में रस्सी विझी मूंखे घर जे अंगण ते गिहलजांइ ऐं इएं चइजांइ जेको अल्लाह जो बेफ़रमान आहे उन जी हीअ सज़ा अम्मा मूंखे ज़लील कजांइ मूंखे घर जे अंगण ते गिहलजांइ ऊंधो मुंहुं करे मूंखे घर जे अंगण ते गिहलारियूं ॾिजांइ मन मुंहिंजो मालिक बणिजी पवे या वसीयत कंदे कंदे न जो दम परवाज़ थी वियो मां जे लाइ मां हूंदी आहे 3 ॻाल्हियूं ॾुखियूं हुयूं पर वसीयत हुई वाइदो कयई हाणे हीअं कयई जो
जो लाश खटोले तो लाते लाश के ऊंधो कयई रस्सी खणी आई उनजे पेरन में रस्सी बधई और उन्हें रस्सी के गिलन शुरू कयई मथो आवाज आयो पानी मुझे मारे के बेइज्जत न कर माई मुझे माने के बेआबरो न कर बराबर गदलो हो गुनहगार हो बदकार हो पर जिनी मला रुन्नो हुयो गोढ़ा गाया हुई मुखा माफी घुरी हुई मु रब ने के बख्शे छयो तू ना सुनी साडी खुदा तेरे सिवा बिया कौन है लारेब तू सदा खुदा तेरे सिवा बिया कौन है आवाज पियो चे बानी पेरन में रस्सी कढ़ी से घर में नकेली से मुझे बाने के बेइज्जत न कर जेडी मल रुन्नो हो मुरब्बे के बख्शे माफ करे छयो मैनू को जीवे न छड़वे तो संभलियां दे हथ लजवे मैनू को जीवे न छड़े असा छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना सानू रोज़े अज़ल रोज़े हशर दा डरना सानू रोज़े हशर दा डरना साडा तू वकील ते जजवे तू संभलियां दे हथ लजवे नाम खुदा मेरे न भूली करी करम गरीब नवाजा लख दरवाजे छोड़ के मौला आ पकड़ में तेरा दरवाजा एक मौज तुसली मजबूर किता वल जख्म रयानित ताजा गुलाम फरीदा रब करम करे सदा पढ़े भी मुर्शिद जनाब सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या पंज दिलियूं मुतवज्जे कयो त हलूं था गुंबद खदरा दे दिलियूं हाज़िर कयो फकीरो भाइरो इज्तिमा में हाज़िरी ॾियण वारो मुंहिंजो अमड़ियूं मुंहिंजो भेनरूं हलूं था गुंबद खदरा सिफारिशी था बणायूं मदीने वारे खे मेरे सारी गुनाहन में विञाय में आ रसूल अल्लाह मेरे सारी विञाय में या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो वही जोनी आई पीरी ओ वही जोनी आई पीरी तभी लजकान का पई वारे विख खे अञा अॻिते वधायुनि या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में भरे दफ्तर गुनाहनि जा जो आयुसि अव्हां जे दर मदायूं माफ़ी मुरसल करायो या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में ओ मिठा अज माफ़ी जी रात अज बख्शिश जी रात मुझो मालिक पंजे बाननि ॾे मुतवज्जे थी चुको रब जा पड़ा फिरी रहिया आहिनि मिठा अज झोली भरण जी रात ख़ैरात वठण जी रात अज खाली न मोटबो मदीने वाले साईं जे सदके हेॾे इज्तिमा में हिते कई वली वेठा आहिनि कई अल्लाह जा नवाज़ियल बाना कंहिंजी न कंहिंजी आवाज़ ज़रूर अखामदी आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना आ दिल में तुझे रख लूं बेखुद किए देते अंदाज हिजाबाना जी कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें दर्शन का तो दर्शन हो नजराने का नजराना
मिठा बस दिलुन के हाजिर कयो सलात तस्बीह शुरू कंदासीं तव्हां सब सिफूं लगाईंदो ऐं अमड़ियूं भेनरूं बि सिफूं लगाईंदियूं ऐं ही इमाम बणजी जेको पढ़े थो वो ॾाढे पढ़ंदो तव्हांखे सेखारण जे लाइ तव्हां जीअं जेको बि इमाम पढ़ंदो तव्हां उहो सभु पढ़ंदा वेंदो ईअं सम्झो तव्हां इनफरादी नमाज़ पिया पढ़ो ऐं हिक ॿिए खे सोड़ न कजो कुशादा थी दिल के हाजिर करे सलात तस्बीह पढ़बी उन खां पोइ इंशाअल्लाह ताला इज्तिमाई दुआ थी